दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे पापनगर जी नई अपडेट, नई कहाणी। जी हाँ दोस्तों, हलूं था अपडेट की तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि पहिरीं प्यारनि खे अर्ज़ु कंदुसि, महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल के जंहिं सब्सक्राइब नाहे कयो त महिरबानी करे इन खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। इहो सभु कुझु फ्री हूंदो आहे। वीडियो के लाइक करण न विसारींदा, महिरबानी करे तव्हांखे पंहिंजे प्यारनि जी कसम। हलूं था अपडेट की तरफ़। दोस्तों दरअसल अचण वारा एपिसोड हाणे राबेल जे लाइ टफ थियण वारा आहिनि। बलाज खान जड़ों जे कंध में एक नांग पियल आहे। इन नांग खां कारियर का कीअं जान छड़ाए, अने का न का हू सूत्र सोचींदी, वीचार कंदी त मां इन निभागे खां कीअं जान छड़ायां। जे विढ़ां थी त मूंखे नुक़सानु आहे, जे इन खां लिकां थी त पोइ मुंहिंजे घर वारनि खे नुक़सानु आहे। यानी जानो कॾो नुक़सानु राबेल खे ई आहे। हाणे राबेल को न को प्रीत सोचींदी ऐं कंहिं इन बलाज खान खां पंहिंजी जान आज़ादु करण जे लाइ। ऐं अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। होॾां जेको आहे शेरदिल बि तपियो थो वते, मल्हार बि तपियो थो वते, बलाज खान जे मथां सिकंदर खान वारा बि तपिया था वतनि। यानी जाॾे काॾे बलाज खान बि पंहिंजी दुश्मनियूं वधाए छॾियूं। उन जो भाउ बि उन जे लाइ ॿरियो वते पियो। अचण वारा एपिसोड जेका बि थींदा हाई लेवल जा थींदा। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।